अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ता निसरिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं ता खबरन डा खबर शामिल कई पे हाला में रिपोर्ट एजाज बुकियो जी दरगाह हज़रत गौसल हक मखदूम सरवर नूर जे वली अहद सूबाई वज़ीर बहाली क़िबला मखदूम महबूब अल ज़मान साईं जिन जे हुक्म तहत संदस मैनेजर मीर मुसरत अली जाफरी मखदूम हाउस हाला में PS 56 जी अवाम जा जायज़ मसला मखदूम हाउस में बुध फ़ौरन मसलन के हल कंदे तक जी अवाम जे जायज़ मसलन जे हल थियण जोगा हुआ उन्हनि खे हल कयो वियो ऐं जेके मसला संदस वस खां ॿाहिरि हुआ उन्हनि जी रिपोर्ट सूबाई वज़ीर क़िबला मखदूम महबूब अल ज़मान साईं जिन आॾो मसला पेश कया वेंदा ऐं तक जी अवाम जा जायज़ मसला हल कराया वेंदा। इन ख़्यालनि जो इज़हार मीर मुसरत अली जाफरी मखदूम हाउस हाला में मुक़ामी साफ़िन सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे कयो। उन जो वधीक चवणु हुयो त उहो क़िबला मखदूम महबूब अल ज़मान साईं जिन जे पंहिंजे तक जी अवाम सां हर वक़्तु असां जे ज़रिए जुड़ियल रहंदा। मूंखे स्पेशली हिदायतूं मिलियल आहिनि त तक जी अवाम जे हर दुख सुख में ऐं हर वक़्तु अवाम जे विच में रही तक जी अवाम जा जायज़ मसला क़ानून तोड़े राॼूनी तौरु हल थियण घुरिजनि।